BS Basic Research Academy तरफां तमाम सभी दोस्तों के भली कर चूँ था Basic Research Methods ते वर्कशॉप जे बे लेक्चर में पहले लेक्चर में का गाल मु पूरो का लेक्चर वो गाल पे भी का Basic Research Methods में या सोशल साइंस में असां जो कॉमन सेंस जो कदम घणो इस्तेमाल हुआ है इने करे ही असां जा रिसर्च का इन दुखी कोने ज़रूर इन कोई इशू आए तो असां हिकड़ एही वेरिएबल की एही फिनोमेना के असां स्टडी करे जो हमेशा तब्दील थींदो रहंदो आहे जेके तरीके सां वेरिएबल असां इस्तेमाल कंदा आहियूं प्राइमरी डेटा में सेकेंडरी डेटा में साॻे वेरिएबल के सां डेटा चवंदा आहियूं तो जो उहा स्टैटिक हूंदी आहे तब्दील कोन थींदी आहे तो इन करे असां जॾहिं वेरिएबल खे कमु कंदासीं त उहो वेरिएबल हमेशा तब्दील थींदो रहंदो आहे इन जो हिकिड़ो शेप न हूंदो आहे तो इन करे असांखे कॉमन सेंस जी घणी ज़रूरत पवंदी आहे अचो मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल ई सम्झायां त कॉमन सेंस ज़रूरत कीअं मिसाल तौर ते तव्हां न्यूज़पेपर त पढ़ंदा हूंदो ठीक है हाणे न्यूज़पेपर में खोड़ सारा सेक्शंस हूंदा आहिनि हिकिड़ो सेक्शन असांजो हूंदो आहे न्यूज़ यानी पॉलिटिकल न्यूज़ असां ॻाल्हि कयूं पॉलिटिकल न्यूज़ हूंदो आहे ॿियो असांजो स्पोर्ट्स जो सेक्शन हूंदो आहे ठीकु आहे ऐं टियों असांजो सेक्शन हूंदो आहे तव्हांजो एंटरटेनमेंट हूंदो आहे ठीकु आहे उन खां पोइ हिकिड़ो ॿियो सेक्शन हूंदो आहे जंहिंमें असां किड्स जे बारे में ॻाल्हि हूंदी आहे ऐं उन खां अलावा करंट अफेयर्स ते कॾहिं कॾहिं जेको आहे मुख़्तलिफ़ शयूं अची वेंदियूं आहिनि ठीकु आहे उन खां अलावा इन में फीमेल वुमेन सेक्शन हूंदो आहे ठीकु आहे इहे मुख़्तलिफ़ असांजा सेक्शन हूंदा आहिनि आमतौर ते अख़बार में ज़रूरु इन खां वधीक थी सघनि था पर आमतौर ते इहे असांजा 4-5 सेक्शन त लाज़मी हूंदा आहिनि हर अख़बार में हर मैगज़ीन में तव्हां हूंदा आहिनि हाणे असां ॾिसूं था ॿिए तरफ़ त भई असां वटि जेको ऑन द बेस्ट ऑफ द जेंडर हाणे इन जेंडर में असां वटि मेल ऐं फीमेल आहिनि ठीकु आहे हाणे असां ॾिसंदासीं त भई इन पाण में रिलेशन आहे छा तव्हां इन पाण में को रिलेशन ॾिसो था त न्यूज़पेपर जे मुख़्तलिफ़ सेक्शन जो ऐं मेल फीमेल जो को तव्हां रिलेशनशिप ॾिसो था या हिते लॉजिकली सां ॾिसणो पवंदो त भई कॉमन थ्रू कॉमन से छा इन ॿिन्ही विच में को रिलेशनशिप आहे हिकिड़ो ई रिलेशनशिप आहे त रिलेशनशिप इहो आहे त इंसान असां ई जेके अख़बार पढ़ंदा आहियूं मिसाल तौर ते हिन में जेके अञा वधीक जेको त मेल जेके उहो कहिड़े सेक्शन खे वधीक पसंदि कंदा आहिनि उहे तक़रीबन जेका तव्हांजो न्यूज़ खे या तव्हांजी स्पोर्ट्स खे तव्हांखे ॾिसंदा आहिनि अच्छा उन खां पोइ फीमेल भला कहिड़ी सेक्शन खे उहे फीमेल जेके असांजो एंटरटेनमेंट खे ऐं पंहिंजो किड्स जे हवाले खां या को किचन जेको ॿी ॻाल्हियूं आहिनि त मिसाल इन तरीक़े सां ॾिसूं था त हिकिड़ी अख़बार में जेको आहे उहे मेल ऐं फीमेल इन तरीक़े सां हिकिड़ो ॿियो मिसाल वठी वठो त भई अॼुकल्ह गर्मी जो मौसम आहे ऐं असां आइस्क्रीम बि ॾाढी पसंदि कंदा आहियूं ठीकु आहे हाणे आइस्क्रीम जा जेके असां प्रोडक्ट जेके हिकिड़ी मशहूरु प्रोडक्ट्स उहे वॉल्स आहे ऐं इग्लू आहे पाकिस्तान में ठीकु आहे हाणे असां इन जो ॾिसंदासीं त भई इन जो इम्पैक्ट जेको आहे एज ऐं तव्हांजी इनकम जे हवाले खां ठीकु आहे हाणे असां ॾिसूं था त इम्पैक्ट जेको आहे आइस्क्रीम जो ऐं एज ऐं जेंडर जे हवाले खां त जीअं तव्हांजी एज वधे थी त तव्हां छा आइस्क्रीम खे पसंदि कयो था या तव्हांजी जेको आइस्क्रीम जेका कंज़प्शन आहे जेका इस्तेमालु आहे उहो डिपेंड करे तव्हांजी इनकम ते लॉजिकली तव्हां सोचो जेके तव्हां वधीक इनकम हूंदी तव्हां शायदि वधीक आइस्क्रीम खे जेको आहे कंज़्यूम कयो घटि कंदासीं त इन हवाले खां ॾिसूं था हिते बि असांखे जेको आहे हिकिड़ो प्रॉपर जेको आहे असांखे हिकिड़ो रिलेशनशिप हुजे रहियो आहे पाण थ्रू बाय यूज़िंग योर कॉमन सेंस ठीकु आहे हाणे असांजो इहो आहे त हाणे असां ॾिसूं त हीअ असांखे मॉडल मिली वई आहे हाणे इन मॉडल में असां इहो ॾिसंदासीं त इन मॉडल में असांजी टेक्निक कहिड़ी रन थी सघे थी यानी असां स्टेटिस्टिकल तव्हांजी रिलेशनशिप खे अगरि मेजर करणु चाहियो था त उहा कहिड़ी टेक्निक असां रन कयूं त हिन सूरत हाल में असां जेका टेक्निक रन कंदासीं हिन में असांजा जेको आहे उहो पाए स्क्वायर आहे ऐं हिन में असां जेको यूज़ कंदासीं असां उहो MDA मल्टीपल डिस्क्रिमिनेंट एनालिसिस ठीकु आहे ही ॿ जेके टेक्निक आहिनि जेके असां लॻाए करे असांजो हिन जो ॿिए ॿिए जे मथां असरु आहे इम्पैक्ट आहे जेंडर न्यूज़पेपर या आइस्क्रीम ऐं जेको रिलेशनशिप आहे तव्हांखे एज ऐं इनकम सां उहे असां आवाज़ ॾिसी सघूं था त इन हवाले खां हाणे मल्टीपल डिस्क्रिमिनेंट एनालिसिस छा आहे त इन में हिक खां वधीक वेरिएबल अची आहे मल्टीपल हाणे थोरो असां शयूं बि डिस्कस करे वठूं नंढी त असां वटि जेके आहिनि उम्मीद तौर ते असां वटि या त यूनिवेरिएट हिकिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें हिकिड़ो वेरिएबल हूंदो आहे ॿियो बाई वेरिएट हूंदा आहिनि जंहिंमें असांजा
ॿ वेरिएबल ऐं ॿियो असांजो मल्टीवेरिएट आहे जंहिंमें असांजा टे खां मथे टे खां मथे अचे। मिसाल हिन में यूनिवेरिएट में असांजो सिर्फ़ु एज अची वियो, त हिते बाइवेरिएट में असांजो एज ऐं प्लस जेंडर अची वियो। हाणे हिन में वरी असांजो एज प्लस जेंडर ऐं प्लस इनकम। त हाणे यूनिक मीन्स हिकु बाय मीन्स ॿ तव्हां त हाणे इहो जेको आहे हाणे मल्टीवेरिएट करण लाइ मक़सदु इहो आहे त जॾहिं तव्हां वटि टे या टे खां वधीक वेरिएबल हुजे असां उनखे मल्टीवेरिएट ॻाल्हि कंदा आहियूं। हीअ तव्हां मिसाल वठो त रिग्रेशन सिंपल रिग्रेशन जंहिंमें ॿ वेरिएबल हूंदा आहिनि जेको बाइवेरिएट रिग्रेशन आहे, ऐं ॿियो आहे असांजो मल्टीपल रिग्रेशन जंहिंमें टे या टे खां वधीक जेतिरा बि वेरिएबल तव्हांजा हुजनि उहे सभु में अची वेंदा आहिनि। सो मल्टीवेरिएट डिस्क्रीमिनेट एनालिसिस जो मक़सदु इहो आहे त हिकु डिस्क्रिमिनेशन या फ़र्क़ु ज़ाहिर करबो आहे एज इनकम में जे हवाले खां कंज़म्पशन ऑफ द आइसक्रीम इन्ही खे जेको आहे उहो ॿुधाए कंदो आहे। सो एम डी इन जी ॻाल्हि आहे काय स्क्वायर वही विच में जेको आहे रिलेशनशिप असांजो ॿुधाईंदो त छा विच में जो रिलेशनशिप आहे मेल टू फीमेल जो जेको असांजो हिकिड़ो हाइपोथेसिस आहे असांजो त भाई इहो त मेल जेकी न्यूज़ खे पसंदि कंदा आहिनि फीमेल एंटरटेनमेंट इहो ज़रूरी न आहे हर केस में, ठीकु आहे। पर जेकी असांजो हाइपोथेसिस इहो ई आहे त असांजी अंडरस्टैंडिंग इहा ई आहे त हाणे हाइपोथेसिस तव्हां कीअं जेको आहे ठाहियो थ्रू कॉमन सेंस ते थ्रू पंहिंजे तजुर्बे जे ज़रिए सां तव्हां इहे शयूं तव्हां डेवलप करे वठो। दोस्तों थोरो अञा वधीक ॻाल्हि कजे एमडी जे बारे में असांखे हिकु मल्टीवेरिएट डिस्क्रीट एनालिसिस पर हिन असां ॿियो बि मुख़ाफ़िफ़ आहे उहा आहे मल्टीवेरिएट डेटा एनालिसिस। हाणे मल्टीवेरिएट एनालिसिस जो मक़सदु इहो आहे त जॾहिं तव्हां खोड़ सारा वेरिएबल अची था वञनि त पोइ असां उन डेटा एनालिसिस में इनखे एनालाइज़ कीअं कयो, यानी कि मल्टीपल रेगुलेशन आहे इहो एमडीए जी टेक्निक आहे, यानी मल्टीपल जेको आहे मल्टीवेरिएट एनालिसिस। उन खां पोइ फैक्टर एनालिसिस उहो असांजो मल्टीवेरिएट एनालिसिस में आहे। इहे सभु शयूं अची वेंदियूं आहिनि। अॼुकल्ह दोस्त ईअं थियो आहे कि असां वटि जेके मॉडल आहिनि उहे ॾाढा कॉम्प्लिकेटेड अॻु में ॾाढा सिंपल मॉडल हूंदा हुआ जंहिंमें हिकु डिपेंडेंट वेरिएबल हूंदो हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदो हुयो ऐं उन जो पाण रिलेशन जा वधि में तव्हांजा ॿ या टे तव्हांजा उहे आई बी हूंदा हुआ ऐं जंहिंजो पाण रिलेशन ॾिसी करे ऐं मसलो हल थी वेंदो ॻाल्हि सम्झ अची वेंदी त हा यार कंहिंजो कंहिंजे मथां केतिरो इम्पैक्ट आहे। पर अॼुकल्ह जेको आहे थियो इहो आहे त जेकी असांजी रिसर्च आहे उहो ॾाढी कॉम्प्लिकेटेड थी पई आहे। हाणे उन में हिकिड़े वक़्त में असां हिकिड़ी मॉडल जे अंदरि जेको आहे असां डिपेंडेंट वेरिएबल बि आहे इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं वेरिएबल बि आहे मॉडरेटर बि आहे या को ॿियो कंट्रोल वेरिएबल बि आहे। इहे खोड़ सारा कॉम्प्लिकेटेड मॉडल थी थो वञे असांजो ऐं जंहिंमें असांखे काफ़ी पोइ असां लाइ जेकी ज़रूरत आहे असां जेकी लेटेस्ट टेक्निक्स आहिनि उहे असां कनि थियूं। हाणे मल्टीवेरिएट डेटा एनालिसिस जेके तव्हां एक्सक्यूसिव बि करे सघो था ऐं वरी उन लाइ सेकंड जनरेशन जा सॉफ्टवेयर जीअं मां अॻु बि ॻाल्हि कई पोइ वीडियो में त एमओस आहे स्मार्ट पीरिस आहे एमप्रेस आहे या लिवोन पैकेज आहे तव्हांजो आर में। इहे सभु जेके पैकेजिस आहिनि जंहिंमें असां स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग ते असां कमु करे ऐं पंहिंजा रिसर्च वठी सघूं था। तो अॼुकल्ह को दौर आहे उहो मल्टीवेरिएट एनालिसिस जो आहे। त कोशिशि कयो त इन सॉफ्टवेयर जी बि जेकॾहिं तव्हां नथा ॼाणो त कोशिशि कयो इन सॉफ्टवेयर खे बि तव्हां सम्झी वठो सिखी वठो त ॾाढो बहितरु रहंदो ख़ासि तौर ते सेकंड जनरेशन जेके सॉफ्टवेयर्स आहिनि। सो हाणे इन जी मिसाल ॾिना त इन मिसाल मां तव्हां को बि सॼी तरह सम्झी वियो त भई सोशल साइंस का रिसर्च उहो ॾाढी ॾुखी न आहे ऐं मुकमल तौर ते हिकिड़ो इन में जेको इस्तेमालु उहो कॉमन सेंस जो इस्तेमालु आहे। हिते हिन वीडियो खे पूरो कयूं था। अरे इंशाल्लाह जल्द वरी की नई वीडियो में तव्हां सां गॾु थियो ऐं जंहिंमें ॿियो को वरी जेको आहे सो इंट्रस्टिंग टॉपिक खणी करे तव्हां सां इंशाल्लाह डिस्कशन थी। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।